नाज़िर मीरपुर माथेले में ॿ अग गोलियों हणी बेदर्दी से क़त्ल कयल सहाफ़ी तुफ़ैल रेंज के कातिलनि जी गिरफ़्तारी लाइ लखी गुलाम शाह शहर में सहाफ़िन तोड़े शहरनि पारां एहतिजाजी मुज़ाहिरो कयो वियो। उन हवाले से पेश आहे ज़ैब जोकियो जी हीअ रिपोर्ट। जे तहफ़ुज़ जे हवाले सां ऐवाननि अंदर कानून साज़ी कंदे कानून तो पास कया वञनि था, पर बदकिस्मतीअ सां सहाफ़िन जे तहफ़ुज़ लाइ वफ़ाक़ी तौर सूबाई हुकूमतूं सहाफ़िन के तहफ़ुज़ ॾियण में मुकम्मल तौर ते नाकाम असांखे ॾिसण में अची रहियूं आहिनि। इहो ई कारण आहे त मुल्क ख़ासि तौर सिंध अंदरि गुज़िरियल ढिघे अरसे खां जेको सिंध सूबो आहे उहो सहाफ़िन जे लाइ मक़तलगाह बणियल आहे, जंहिं करे सिंध अंदरि गुज़िरियल कुझु अरसे दौरान दर्जन सहाफ़िन के गोलियुनि जो खाज बणाए बेदर्दी सां शहीद कयो वियो आहे। अचो त एहतिजाज में शरीक सहाफ़ी तौर सिविल सोसाइटी आहे जेके अॻवान उन्हनि सां ॻाल्हाईंदो, उन्हनि जो छा चवणु आहे? असां सम्झूं त जेकॾहिं सहाफ़िन जो क़त्लेआम जेको ख़ासि तौर ते सिंध में थी रहियो आहे, पंजाब सूबो आहे, बलूचिस्तान आहे, KPK आहे, छा उते सहाफ़ी न आहिनि? जिते किथे सहाफ़ी आहिनि। असल में इन जे जेके सहाफ़िन जे शहीद करण जो कारण आहे उहो सिंध हुकूमत आहे, हितां जी इंतिज़ामिया आहे, हितां जी एजेंसियूं इदारा आहिनि। हुननि खे घुरिजे उहे छा था कनि, छा जूं पघारां था खणनि, छा जी हुकूमत जे इन अवाम जे टैक्स था पलनि। हुननि जो कमु आहे न सहाफ़ी खे बि तहफ़ुज़ ॾियणु, सिंध हुकूमत खे बि घुरिजे त उन्हनि खे तहफ़ुज़ ॾिने। यार 5 सालनि में 9 सहाफ़िन खे गोलियुनि जो खाज बणाए उन्हनि खे शहादत माणी वई आहे, उन्हनि जे घर जा चुल्हा विसामजी विया आहिनि, उन्हनि जे घरनि में कोराम मतल आहिनि, उन्हनि जे घरनि में फाका कशी लॻी पई आहे। अॼु ॾींहुं सिंध हुकूमत या हेॾे वॾा वॾा यूनियन सदर जेके बणिया वेठा आहिनि, उन्हनि कॾहिं इहो सोचियो आहे त सहाफ़ी जेके शहीद थी विया आहिनि उन्हनि जे पोयरनि जो छा असरु आहे, उन्हनि जे घरनि में खाधो खुराक मिले थी या नथी मिले? या कलमकार कहिड़ो बि लेखक हुजे या वकील हुजे, कहिड़ो बि इंटेलेक्चुअल हुजे सिंध में, उहो माना उनखे को बि तहफ़ुज़ न आहे। सिंध में बिल्कुलु कानून जी का रट बि क़ाइमु कोन्हे का, ऐं हीअ जेके माना फैक्टरनि सहाफ़ी लॾो आहे, इहो हिकिड़ो समाज जी तर्जुमानी, उन्हनि जो ओञाण ॾुख उन्हनि जी तर्जुमानी कंदो आहे त जीअं माना एस्केलेट थियनि अॻे मीडिया ते ऐं उन्हनि सां इंसाफ़ कयो वञे। हाणे जॾहिं अहिड़नि धुरनि खे क़तल कयो वञे त कानून मात्र का बि नाले चीज़ आहे ई न, माना इन मां इहो ज़ाहिर थिए थो। ऐं इक़्तिदारी धुरियूं बि ख़ामोश आहिनि, त असांखे इहो ई थो ख़तरो रहे त हे किथे वञी निज़ाम पुॼंदो। हिते असां वटि हथ सां जहिड़ा कराया था वञनि अमन अमान खे तबाह करण लाइ, सहाफ़िन खे ब्लैकमेल करण लाइ, सहाफ़िन खे हिरासमेंट करण लाइ, सभु शइ सहाफ़िन खे ब्लैकमेल करण लाइ हथ सां माण्हू उतारे माराए जे बाबा असांजो पुलिस जो DIG SP थो बयानु थो बाबा इहो कबाइली जहिड़ो आहे। छाजो कबाइली जहिड़ो आहे? इहो कबाइली जहिड़ो कल्ह थियो या अॼु थियो या पुछे त 10 साल, चवनि 8 साल, 8 साल पहिरियों जो मसइलो इहो थिए। इहे हथ सां सभु शइ हथ सां थी कराए, कानून नाले का शइ ई न आहे हिते। जेके हथियार धाड़ेलनि पहुचनि था उहे कीअं पहुचनि था, ऐं क़बीलाई तकरार में जेके हथियार असां सोशल मीडिया ऐं इलेक्ट्रॉनिक प्रिंट मीडिया ज़रिए ॾिसूं था त इहे केरु थो उन्हनि खे पहुचाए। सभ खां पहिरियां त इहे हथियार पहुचाइण बंदि कया वञनि। जॾहिं अमन फराम थींदो त ऑलरेडी क़बीलाई तकरार बि ख़तमु थी वेंदा ऐं असांजी सहाफ़ी बिरादरी बि इन क़त्लो गारत खां बची वेंदी। हाणे मां सिंध सरकार ऐं वफ़ाक़ी सरकार खां मुतालबो करियां थो त पूरे पाकिस्तान में जेको बदअमनी जी लहर आहे उनखे ख़तमु कई वञे ऐं सहाफ़ी बिरादरी खे बि तहफ़ुज़ फराहम कयो वञे। TV न्यूज़ लखी गुलाम शाह।